ही आहे इहो महल जिथे रहंदी आहे शहज़ादी सुरैया। अॼु सुरैया 10 सालनि जी थी वई आहे। शहज़ादी खे हिन जे बर्थडे ते केतिराई गिफ्ट मिलिया आहिनि। अचो ॾिसूं था हिनखे छा छा मिलियो आहे। वाओ, गोल्ड क्राउन। बाबा शुक्रिया। वाओ, गोल्ड लैम्प। अम्मी जान शुक्रिया। पर हिन लैम्प जी तार हीअ त गोल्ड जी न आहे, हीअ त कंहिं अजीब शइ जी ठहियल आहे। बाबा, अम्मी, मूंखे सिर्फ गोल्ड लैम्प खपे, हीअ न खपे। शहज़ादी साहिबा, लैम्प जी तार गोल्ड सां नथी ठाहे सघिजे। मतलब? दरअसल मटीरियल ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, कंडक्टर्स ऐं इंसुलेटर्स। तमाम मटीरियल नंढनि नंढनि एटम सां मिली करे ठहियल हूंदा आहिनि। हर एटम जे विच में न्यूक्लियस हूंदो आहे, जॾहिं त एटम्स जे ॿिनि शेल्स में इलेक्ट्रॉन्स हूंदा आहिनि जेके न्यूक्लियस जे चौधारी रिवॉल्व कंदा रहंदा आहिनि। इंसुलेटर जा इलेक्ट्रॉन सिर्फ़ पंहिंजे शेल में मूव कंदा आहिनि, हे ॿियनि एटम्स में जंप नाहिनि करे सघंदा। पर कंडक्टर जा इलेक्ट्रॉन हिकु एटम खां ॿिए एटम में फ्रीली मूव करे सघंदा आहिनि। इन लाइ त जेकॾहिं कंडक्टर खे इलेक्ट्रिक करंट ॾिनो वञे त फ्री इलेक्ट्रॉन जे ज़रिए हिन में इलेक्ट्रिक करंट आसानी सां फ्लो कंदो आहे। यानी इन कंडक्टर्स इलेक्ट्रिक करंट कैन फ्लो फ्रीली। जॾहिं त इंसुलेटर जा इलेक्ट्रॉन्स जॾहिं त आज़ादी सां मूव नाहिनि करे सघंदा, इन जे लाइ हिननि में इलेक्ट्रिक करंट फ्लो नाहे कंदो। यानी in insulators, electric current cannot flow freely bad conductor. In insulators, electric current cannot flow freely. इन जे लाइ असां जहिड़ो कि कॉपर, एल्यूमिनियम, गोल्ड, सिल्वर ऐं आयरन, ही सब मटीरियल्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहिनि। जॾहिं त काठ, प्लास्टिक, रबर ऐं ग्लास ही सब इंसुलेटर या बैड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी जी मिसाल आहिनि। जेकॾहिं गोल्ड कंडक्टर आहे त मुंहिंजे लैम्प जी वायर त गोल्ड सां ठाहे सघिजे थी त जीअं उन मां करंट फ्लो करे सघे। रबर वायर मां करंट कीअं फ्लो कंदो जॾहिं त उहो इंसुलेटर आहे? Think and discuss. Gold is a good conductor and current can pass through it easily. Then why the wire of lamp not made up of gold? Rubber is an insulator and current cannot pass through it. Then why is the wire made up of rubber? लैम्प जी वायर गोल्ड, कॉपर, एल्यूमिनियम या कंहिं बि ॿिए कंडक्टर सां ठाहे सघिजे थी त जीअं इन्हनि में करंट आसानी सां फ्लो करे सघे, न त लैम्प जो बल्ब कोन ॿरंदो। पर हिन वायर खे किन्हनि इंसुलेटर सां कवर करणु तमामु ज़रूरी हूंदो आहे, जहिड़ो कि रबड़, प्लास्टिक वग़ैरह। जेकॾहिं हिन वायर खे इंसुलेट न कजे त हिन खे हथ लॻाइण सां हिन में मौजूद इलेक्ट्रिक करंट कैरी करण वारा फ्री इलेक्ट्रॉन्स असांजे जिस्म में दाख़िल थी सघनि था, जंहिंसां असांखे ज़बरदस्त करंट लॻे सघे थो।
इलेक्ट्रिकल वायर्स ठाहिण जे लाइ कॉपर इस्तेमाल कयो वेंदो आहे ऐं उन खे रबड़ सां कवर कयो वेंदो आहे। मालूम कयो त